आदलपुर में जो समाजी तंजीम ड्रागो वेलफेयर एसोसिएशन तरफा सरपरस्त आला अब्दुल वही चाचड़ी निगरानी में एक बावाकार तकरीब कोठाई वई। तकरीब में सरदार गुलाम अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़ जॾहिं ड्रागे पहुतो संदन शानदार इस्तकबाल ऐं गुलनि जी वर्खा कई वई। तकरीब में सरदार गुलाम अब्बास उर्फ पप्पू खान चाचड़, रबनवाज चाचड़, एडवोकेट अब्दुल शकूर चाचड़ ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त ड्रागो वेलफेयर एसोसिएशन जो इफ्तिताह सरदार पप्पू खान चाचड़ कयो। इन मौके ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जी अज ड्रागो वेलफेयर के हवाले से गैदरिंग थी माशाल्लाह ही नौजवान जो वीचारा मेंबर साहिबान या सदर या चेयरमैन साहब जो लिखल पढ़ल सुठी सोच रखंदड़ बाक़ी या नौजवान भी सुठी सोच रखन पिया हुन गोठ के हवाले से हिकड़ी वेलफेयर ठाई है। असांखे ॾाढी ख़ुशी थी है छो बेसिक फैसिलिटीज़ को ही गोठ हेॾो वॾो गोठ है वो महरूम है जैसे करे हुन एफर्ट्स वरिता गवर्नमेंट की तरफ उनके गाड़ी का खास वही का फैसिलिटीज़ को मिलियों बेचारा ही मजबूर थी वेलफेयर ठाई है गरीब गुरबे की मदद लाए एजुकेशन के हवाले से हेल्थ के हवाले से या बेसिक बया जो नीड्स जो उनके पूरे करने लाइ वेलफेयर ठाई है। मैं नौजवान के गोठ ड्रागे के वेलफेयर वाले दोस्त जो मेंबर्स सभी के मैं एप्रिशिएट क्या पियो तो इनमें वध में वध एफर्ट्स वठन सना सुका मसला जो पान ही हल कर सघन पिया वेलफेयर के हवाले से। इन्होंने बुधाया तो 300 रुपये पर मेंबर के हिसाब से अस कंट्रीब्यूशन क्यों पे हर महीने गरीब गुरबे की वो एजुकेशन हुए हेल्थ के हवाले से या जो बे बेसिक फैसिलिटीज़ महरूम उनकी मदद करन पिया। हींअर जो टेंट जे हेठ वेठा इन बुधायो तो अस टेंट भी वरती है मजबूरी तहत कंहिंजी शादी गमी या कंहिं नंढे पैमाने को प्रोग्राम थे उन हवाले से भी गरीब मानू अफोर्ड नथो कर सके उन भी अस एफर्ट्स वरिता अड़ी तरीक़े से बुधायो तो गोठ के हवाले से खटन ते खणंदासीं मैयतन के उन ला डोडी वगैरह या बया सना सुका जो प्रोग्राम करन पिया वो भी बता था माशाल्लाह काबिले तारीफ़ है भी एफर्ट्स वठा या वरदा जो बुधाया ब्रीफ कया इंशाल्लाह अस भी दुआ उनके ड्रागे वेलफेयर के नौजवान के अस तंजीम मेंबरान अल्लाह ताला इनके अञा मज़ीद इजाफो थे मेंबर्स वधन अल्लाह खैर करे इनके अल्लाह ताला कामयाबी दींदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी तो मां सोशल वर्कर समाजी अगुवाणी साफ़ी अज ड्रागो वेलफेयर एसोसिएशन की ऑफिस जो इफ्तिताह थो जैमें मुख्तलिफ़ सियासी समाजी अगुवाणनि शिरकत कई जैमें सरदार पप्पू खान चाचड़ समेत अब्दुल शकूर चाचड़ इलाके वासिन टोणे गोठ के मानू शिरकत कई है। इन प्रोग्राम में जो दोस्तन ड्रागो वेलफेयर एसोसिएशन जा गुजरियल 2.5 सालन का ही कम कन पिया 2.5 सालन में इन मुख्तलिफ़ किस्म जा जड़ो जो टेंट स्प्रे दवाऊं उन से गो मुख्तलिफ़ समाजी कम इन वक्त करे चुका है जेके इनकी तारीफ़ जुगा इनकी जितनी तारीफ़ कजी वह घट है। इन दोस्तन के जस पेश क्या तो हेड़ा प्रोग्राम एक नंढे गोठ में जेके इलाके के तालके ज़िलन में प्रोग्राम थियन पिया एक नंढे गोठ में एक पढ़ल लिखल सुठा मानू जेका गड थी करे एक तंजीम ठाए करे नंढे पैमाने से वडे ते खड़ी आनी दोस्तन के वरी भी जस पेश क्या तो हेड़ा प्रोग्राम कराने से गरीब मुस्तक मानू की मदद करने से इनके खुदा अजर दींदो। जज़ाकल्लाह वडी मेहरबानी दोस्तन जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाईजान इतने ड्रागो वेलफेयर ऑफिस जो अज इफ्तिताह थी चुको अस तकरीबन इतने माना जो इफ्तिताही प्रोग्राम सरदार पप्पू खान आयो असा फलाई कम आन माशाल्लाह इतने असांजी माना जो ड्रागो वेलफेयर में टेंट जो सामान है गरीबन की मदद लाइ है इंशाल्लाह उन्हें सहूलियत दूँ था पिया असांजे सेहत के हवाले से कम है ज़रात के हवाले से कम है उन माना जो असो कम हली रो है अस मानून के यह गुजारिश क्यों था ड्रागो वेलफेयर एसोसिएशन में तावन भी करें असांखे सलाह मशवरा भी दिन जितरो थी सघन असांजी मदद करें हिम्मत अफ़जाई करें असांजी ये टीम पूरी है जो बीठी है या सजी असां सां गॾु आहे सब पाण में माना जो गॾु कम कंदा आहियूं इंशाल्लाह असां सेहत एजुकेशन ते वध में वध फोकस रखियो है इन में जो सहूलियत है ॿारनि खे ॾियूं था नेबुलाइज़र मशीन जेका थींदी आहे उन हवाले सां वरितियूं आहिनि टेंट जो सामान वरितो आहे घणो कुझु वरितो आहे ठीक है इंशाल्लाह तव्हांजो तावन रहंदो असां सां वॾी महिरबानी थींदी। जीअं त असां ख़ुशी थी अॼु ड्रागे वेलफेयर जी ऑफिस जी इफ्तिताह थी है जैमें असो सामान भी है माशाल्लाह गोठ जे गरीब मुस्तक माण्हुनि लाइ जेको टेंट की सूरत में भी है टेबल भी आहिनि उन बाद में जो डिश प्लेटा हे जो ड्रागो वेलफेयर लोगो भी है माशाल्लाह इन प्लेटा भी आहिनि डिश भी आहिनि जो खुदा न खास्ता कहीं गोठ में फोतकी थे थी उन लाइ गरीबन लाइ मुस्तकन लाइ जो फ्री में है पूरा सामान भी है देगियूं भी आहिनि टेंट जो मुकम्मल सामान जो है अलहमदुलिल्लाह है जो असो फोकस भी है सेहत लाइ भी है एजुकेशन लाइ भी है इंशाल्लाह मुस्तकबिल ईंदड़ लाइ असां जेके पैकेज कदम खणंदासीं तालीम जे लाइ भी मेडिकल लाइ भी
अलहमदुल्ला असांजी जेको ताउन आहे संघ सां जो ॻोठ वारनि जो ताउन आहे जेके असां ताउन करनि था ऐं वधीक जेके असां ताउन कंदा असांजो शुक्रगुज़ार रहंदासीं त जीअं असांजो वेलफेयर जो कमु अॻिते वधे भलाई जो कमु आहे। ऐं सभ खां पहिरियों त अॼु जेको ड्रागो वेलफेयर एसोसिएशन जी ऑफिस जी इफ़्तिताह थी आहे ऐं जेकी असांजो बानी साहब ऐं असांजी टीम जा जेके मेंबर आहिनि इन्हनि खे एप्रिशिएट कयूं था, इन्हनि खे मुबारकबाद ॾियूं था। जेके वॾो जेको प्रोग्राम कामयाबु थियो आहे वेलफेयर जो, इन सभिनि खे मुबारक हुजनि। ऐं उन सां गॾोगॾु असां तव्हांखे इहो बि हवालो ॾींदा हलूं त जेको ड्रागो वेलफेयर एसोसिएशन पंहिंजे ॻोठ जे अंदरि कमु कयो आहे, 2-2.5 सालनि जे अंदरि राउंड फिगर असां तव्हांखे ॿुधायूं था 10 लख रुपया कयो आहे। उन में जेके असांजे ॻोठ जा मेंबर नौजवान जेके आहिनि उहे मदद करनि पिया। ऐं उन सां गॾोगॾु अॼु असांजो महिमान ख़ुसूसी सरदार पप्पू खान चाचड़ साहिबु हुयो, जंहिं अची हिन तक़रीब खे मान ॾिनो ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई कई। उन सां गॾु जेके बि मोज़ज़ महिमान हिते आयल आहे असां उन्हनि जो बि तहे दिलि सां शुक्रिया अदा कयूं था। ऐं उन्हनि बि हिते वेलफेयर जे हवाले सां उन में पंहिंजो डोनेशन जो जेको आहे इज़हार कयो, जंहिंमें नाला खणंदा हलूं भाउ रबनवाज़ चाचड़ ऐं भाउ नूर हसन चाचड़, उन्हनि बि जेको आहे इन्हनि जी 5-5 हज़ार हर मंथ जेको आहे उन डोनेशन जो ऐलान कयो। ऐं असां पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खे इहा अपील था कयूं त हीअ जेकी वेलफेयर ठही आहे इहा पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जी भलाई जे लाइ ठही आहे ऐं जेको बि कमु थींदो इहो पंहिंजे ॻोठ जी भलाई लाइ थींदो। असां चऊं था त असांजे ड्रागो वेलफेयर एसोसिएशन असांजी जेके आसपास जा इलाइक़ा आहिनि जीअं गुलो अबड़ो आहे, विरंद आहिनि, असांजे आसपास जा जेके गंजी आहे, पसण ॻोठ आहे, ऐं असां इन खे अञा अॻिते खणी वञूं जीअं असांजा इहे ॻोठ बि इन वेलफेयर मां मुफ़ीद थी फ़ाइदो वठी सघनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवान चयो था जो के दौर में हर माण्हू पंहिंजे मुफ़ादनि ताईं महदूद थी वियो आहे, उते ड्रागे जे नौजवान पारां फलाही तंज़ीम जो क़ाइमु करणु हिकु बहितरीन ऐं सुठो अमल आहे। समाजी तंज़ीमूं ही इलाइक़े जा मसइला ऐं ग़रीब ऐं मुस्तहिक माण्हुनि जी मदद कंदियूं आहिनि। असांजो हिन तंज़ीम सां हर मुमकिन मदद कंदासीं। तक़रीब में आयल मोज़ज़ महिमान खे सिंध जी सूखड़ी, अजरक ऐं टोपीअ जा तोहफ़ा पेश कया विया। कैमरामैन इरशाद अली लांघा सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़ आदलपुर।